वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल अव्वलु वल आखिरु वज़्ज़ाहिरु वल बातिनु व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। बंदा ए परवरदिगार उम्मती अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे मुचार यारम ताबे औलादे अली। मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील। खाके पाए गौसे आज़म ज़ेर साया हर वली। रया थई रात सुबह वींदई साबिरी। लो लो मंझि लतीफ़ चए कर तनी जी तात। संदी जोगियां ज़ात ॿियो भेरो भाग मिड़े। काबिले सद एहतराम स्टेज पे मौजूद उलमाए किराम हुफ़ाज़े उज़्ज़ाम इन महफ़िल के सिंगारींदड़ मुजाहिद अहले सुन्नत नौजवान मौलाना अमानुल्लाह कादरी मुझा मुसलमान भाइरो सभिनी के अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। हर साल वांगुर अज बे असांजे हिन शहर भिरिया रोड जे अंदर सुन्नी तहरीक जे तरफ़ां जश्न ईद मीलाद नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो प्रोग्राम सिंगारियो वियो आहे। मुजाहिद अहले सुन्नत मौलाना अमानुल्लाह साहिब असांखे हुकुम कयो चंद मिंटन जे लाइ ऐं असां बि पंहिंजी सआदत समझीसीं
त मुस्तफ़ा करीम जे मीलाद जी कचहरीअ में मुस्तफ़ा करीम जे आशिकनि जी ज़ियारत बि थी वञे ऐं मदीने वारे जे दरबार में भी इंशाअल्लाह हाज़िरी थी वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मूं तव्हांजे ॾाढो बरकत हासिल करण जे लाइ मशहूर ऐं मारूफ आयत सबूरी तिलावत कई आहे ऐं उन जो तर्जुमो बामुहाविरा ऐं मीलाद मुबारक जी निस्बत सां शाफ़ी महशर जे आमद जे मुतालिक का हिक अधु ॻाल्हि मिंटनि जे अंदरि खुटाइण जी कोशिश कंदुसि। ॿिन्ही जहाननि जे सरदार जो ज़िक्र न को पूरो थो करे सघे न को पुॼाए थो सघे। सुभान अल्लाह, बेशक सुभान। सभ खां अव्वल आयत सबूरी जे तर्जुमे खां पहिरें बरकत हासिल करण जे लाइ शाफ़ी महशर जे हुज़ूर में गॾिजी करे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ जो नज़रानो अर्ज़ कयूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तव्हां बि सलात पढ़ो था पर जीअरनि वांगुरु पढ़ो, ॾाढे पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला कलाम मजीद के अंदर इरशाद फरमायो हुवल अव्वलु वल आखिरु वल ज़ाहिरु वल बातिनु व हुव बिकुल्लि शैइन अलीम। चो सुभान अल्लाह। हथ मथे खणी चो सुभान अल्लाह, दिल सां चो सुभान अल्लाह। पोयां अॻिते ईंदो त पोयनि खे बि जगह मिलंदी जेतिरो मुस्तफ़ा जे ज़िक्र खे ॿुधण जे लाइ महफ़िल खे सींगारण जे लाइ अॻिते वधंदो मैदान महशर में मुस्तफ़ा जो कुर्ब एतिरो वधीक मिलंदो। अल्लाह ताला फरमायो अल्लाह अव्वल भी आहे आखिर भी आहे ज़ाहिर भी आहे बातिन भी आहे ऐं वहदहु ला शरीक ज़ात हर ज़ाहिर बातिन खे ॼाणंदड़ भी आहे। इहो आहे बामुहावरा क़ुरान करीम जे लफ़्ज़नि जो तर्जुमो। ऐं हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैहि मदारिज नबूवत जे खुतबे जे अंदर तारीर फरमायो आहे त इहा सिफ़त अल्लाह जी बि आहे त अव्वल भी आहे आखिर भी आहे कुछ भी कोन हो तुझो मुझो रब अव्वली मौजूद हुयो। ॾाढे तो सुभान अल्लाह। अल्लाह अव्वल भी आ आखिर भी आ ज़ाहिर भी आ बातिन भी आ का भी शै कान हुई सब खां पहिरें अल्लाह जी ज़ात हुई ऐं कुछ भी न हूंदो
पर आखिर भी अल्लाह जी ज़ात हूंदी। शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला अलैहि जे लाए देवबंदिन जे मशहूर आलिम जन के असां तव्हां आम मुहावरे में लहाबीअ जे लक़ब सां यादि कंदा आहियूं। उन्हनि जे वॾे खां वॾो आलिम मशहूर आलिम थी गुज़रियो आहे। उनखे हू पंहिंजे इस्तिलाह में हज़रत मौलाना अशरफ अली थानवी जे नाले सां यादि कंदा आहिनि। उन जे मलफूज़ात शरीफ़ जे अंदरि उन्हनि लिखियो आहे त हज़रत अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला अलैहि को आम माण्हू न हो, को इएं दुनियादार न हुयो, आम मौलवी न हो, पर ख़ुदा जो कसम आलिम हुजण सां गॾु आरिफ बि हुयो। मुस्तफ़ा जे दरबार जो कुर्ब बि हासिल हुयो सो, रुगो कुर्ब हासिल न हुयो सो, पर ख़ुदा जो कसम आशिक ज़िंदगी रोईंदा रहंदा आहिनि त मदीने वारे जो दीदार नसीब थिए, पो कन खे थिए को रोईंदा रोईंदा जिंदगी गुज़ारे वञनि, कन खे हरम जी हाज़री नसीब थिए। पर मौलवी अशरफ अली थानवी थो लिखे त हे उहो आरिफ ऐं आशिक हुयो अब्दुल हक मुहद्दिस देलवी जंहिंखे हर रोज़ मोहम्मद रसूलुल्लाह जी कचहरी नसीब थींदी हुई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उनजो केॾो न आला रुतबो हूंदो, आला मकाम हूंदो, आला दर्जो हूंदो। कुर्बान वञा मुस्तफ़ा करीम जे ज़िक्र तां, शान तां। उन जे लाइ जे लाइ मौलवी अशरफ अली थानवी थो लिखे त हर रोज़ रसूलुल्लाह जी कचहरी नसीब थींदी हुयसि। छो त ज़रूरी नाहे त डुक भरे वञी पहुचे, परवाज़ करे वञी पहुचे, जहाज जे ज़रिए पहुचे या बस जे ज़रिए पहुचे, पर जद के न इहो कुर्ब जो रुतबो हासिल हूंदो आहे, वेठा हिते हूंदा आहिनि, रुगो अखि बंदि कंदा आहिनि त दरबार रसूल में हूंदा। सुभान अल्लाह। उल्टी ही चाल चलते हैं दीवाना गाने इश्क, आंखों को बंद करते हैं दीदार के लिए। उन आशिक सादिक पंहिंजे किताब मुदारिज नबुव्वत जे अंदर तारीर फरमायो आहे त अव्वल आखिर ज़ाहिर बातिन हर शइ खे ॼाणणु या वहदहु ला शरीक जी सिफ़त बि आहे, पर रब जे अता सां, रब जे ॾियण सां, रब जे करम सां, रब जे महिरबानी सां असां तव्हां गुनाहगारनि जो शिफ़ादार मोहम्मद पगदार नबी मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे इन सिफ़त जो हामिला। आमिना जो लाल पे अव्वल भी आहे, आखिर भी आहे, ज़ाहिर भी आहे, बातिन भी आहे। अल्लाह जे अम्र सां हर शइ जो इल्म रखंदड़ भी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन महबूब जो मीलाद जंहिंजे ज़िक्र जे लाइ जीअं न रबीउल अव्वल शरीफ़ ईंदो आहे, हर दिल जे अंदरि मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी ताज़ी थी पवंदी। इन आहे या न आहे? जीअं रबीउल अव्वल जो चंड बीठो आहे, केॾी महिल मुस्तफ़ा जा आशिक भिरिया रोड जे हुन चौक में पिया मीलाद मल्हाइनि, केॾी महिल स्टेशन ते, केॾी महिल मस्जिद में, केॾी महिल गलीअ में, केॾी महिल पंहिंजे औताक में, बंगुलनि ते। छो? करम के बादल बरस रहे हैं, दिलों की खेती हरी भरी है। ये कौन आया
कि जिक्र जिनका नगर नगर है, गली गली है करम के बादल। जैसे न रब जी रहमत वसदी हुजे, वो चले करम के बादल बरस रहे हैं, दिलों की खेती हरी भरी है। ये कौन आया कि जिक्र जिनका नगर नगर है, गली गली है। ये कौन बनकर करार आया, ये कौन जाने बहार आया। दिए दिलों के जलाए रखना, दिए दिलों के जलाए रखना, दिलों की खेती हरी भरी है। सिंधु जी शूह हजरत अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह फरमाए तो छून रहमत जा कर वसंदा, जो इन दिल बर मोहम्मद जे करे अल्लाह कारखानू सिंगारियो आहे। सुभान अल्लाह। आमिना जो लाल न अचे हा त न ज़मीन जो फर्श थे हा, न आसमान जो साइबान विछाइजे हा। बस मां हिकिड़ी ॻाल्हि पूरी कयां, पोइ असां मौलवियुनि जी वरी ड्रेग शुरू थींदी आहे त पूरी बि न थींदी आहे। मुंतज़ीम बि चवंदा आहिनि त तकिड़ो हथ कढो, असां वरी चवंदा आहियूं त महिरबानी करे परे बि हो। सो इहो फटो बि सही न आहे। सलात सिक सां पढ़ त ॻाल्हि तकड़ में पूरी कयां। सल्लल्लाहु अलैहि रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तुझे मुझे महबूब जो नूर आदम खां हजरत अब्दुल्लाह ताईं मुंतकिल थींदो आयो, लॾबो आयो, ॾाढ गमो ईंदो आयो। तदरीज दर्जा बेदर्जा अल्लाह पंहिंजे महबूब जो नूर मोमिननि जे पेशाननि में रखायो, मुवहिदनि जे पेशाननि में रखायो। उन्हनि में हज़रत हाशिम मुहम्मद करीम जो ॾाढो वॾे इज़त ऐं शान वारो गुज़रियो आहे। चओ सुभान अल्लाह। उहो हिकिड़े ॾिहाड़े कंहिं कम जे सांझे सरदारनि सां, चङनि मुड़सनि सां, पंहिंजनि कबीले जे वॾनि माण्हुनि सां लश्कर जे अंदरि कंहिं जाइ खां गुज़री रहिया हुया। जेॾी महिल वञनि पिया, अॼु स्टेशन बिरिया रोड जे हिन पिंडाल जे अंदरि आमिना जे लाल जे मीलाद जो प्रोग्राम सिंगारियो वियो आहे। उन जगह ते बि को यहूदियुनि हिकिड़ो प्रोग्राम सिंगारियो हो। हज़रत हाशिम उन्हनि जे भर खां लंघियो लश्कर समेत। ज़रूर का गाड़ी थे ते को माण्हू लंघे थो त इंसान जे फितरत में शइ शामिल आहे। पोइ केॾी महिल हेॾे धारींदो, केॾी महिल हेॾे फिरंदो। मोटर जी जेकॾहिं घुरको थो थिए त सभु होॾे धारींदो। आया हूं जलसो ॿुधण, पर पोइ केॾी महिल हेॾे लोड़, केॾी महिल इहो वीचारो इंसान मजबूर आहे फितरत जी तरह, पर तवजह कंदो त ॾाढो सुहिणो थींदो। हे जो लंघिया त हुननि जा जेके आलिम हा, उन्हनि जा जेके बुज़ुर्ग हा, पढ़िया लिखिया हा, यहूदियुनि जी मजलिस हुई, उन्हनि जा मौलवी जेके स्टेज ते वेठा हा, उन्हनि मां कंहिंजी नज़र हज़रत हाशिम जे चेहरे ते पई। उहो चेहरो जंहिं चेहरे जे अंदरि मुहम्मद रसूलुल्लाह जो नूर हो, जंहिं पेशानीअ में नबी आख़िर ज़मान जो नूर हो, जंहिं पेशानीअ में मुहम्मद करीम जो नूर हो, त उहा पेशानी बि त का पेशानी हूंदी न। ॾिसण सां आलिम गुम थी वियो, परेशान थी वियो। तौरात जी आयत यादि आई
तौरेत जो बयान याद आयो, इंजील जो तफसीर याद आयो, त नबी आखिर ज़मान जो नूर जे पेशानीअ में हूंदो, उन जी अलामत हीअ हूंदी, उन जी निशानी हीअ हूंदी। हिन जी जेॾी महिल नज़र पई यहूदी नूरे मुहम्मदीअ जा दुश्मन हा, मुखालिफ हा, जियां असां मुस्लमान वरी नूरे मुहम्मद जे ज़ाहिर थियण ते ख़ुशी बि कंदा आहियूं त मीलाद बि मल्हाईंदा आहियूं। सुभान अल्लाह। यहूदी नाराज़ पिया थियनि ऐं जेको कलमे पढ़ण वारो आहे मुस्तफ़ा जे आमद ते ख़ुशि थींदो। इहा आयो नाहे केरु बि हुजे जेको चवे थो मुहम्मद मुंहिंजो नबी आहे, आख़िर ज़मान नबी आहे, ख़ातमुन नबीयीन, उन जो अक़ीदो आहे उहो मुस्तफ़ा जे आमद ते ख़ुशि थींदो। पर जेको मुस्तफ़ा जे मीलाद जे जलसे ते नाराज़ थिए, रैलीअ ते नाराज़ थिए, अब्दुल वहीद कढे, अमानुल्लाह कढे, या को ॿियो मुजाहिद हज़रत मौलाना जुनैद अली क़ादरी साहब कढे, गुलाम मोहम्मदी कढे, केरु बि हुजे मुस्तफ़ा जे मीलाद जे झंडनि सां पिंडाल खे सीगारींदो त कलमे पढ़ण वारो ख़ुशि थींदो। सुभान अल्लाह। सुभान मुस्लमान ख़ुशि थींदो। हाणे जेकॾहिं को नाराज़ थिए त बसि शुजरो न पुछे ने पक उन्हनि जी लुछ थी लॻे। यहूदियुनि वारी यहूदी आलिम रड़ियूं करण लॻो, दाहूं करण लॻो, माण्हू हैरान थी विया, मौली साहब छो थो रोई? हुन चयो तव्हां नथा ॾिसो जेको मां थो ॾिसां, तव्हां नथा सम्झो जेको मां थो सम्झां। ॻाल्हि छा आहे? चई जेको जो जवान थो वञे इन जे पेशानीअ में नबी आख़िरी ज़मान जो नूर आहे। चयूं त पोइ बुज़ुर्ग रोवण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, दाहण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, वावेला जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इन में त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। पर हू मजबूर हा, छो त हुननि खे हक़ीक़त जी ख़बर हुई। चीज़ी रोए छो थो? चीज़ा ख़बर न आहे, मूंखे खणी ॿुधायो न, असांखे जमायत जो वेठा आहियूं, कुझु ॿुधण लाइ वेठा आहियूं न। ये गाली आया इन रजुल जे अंदर, इन मर्द जे अंदर, इन शख्स जे अंदर युज़हिरु मिन ज़ुरियतिही रजुलुन यकूनु हलाकुका हलाकुका। ऐं बर्बाद थींदा तव्हांजा शहर, तव्हां जूं ज़िल्लतूं ज़ाहिर थींदियूं, तव्हां जूं हुकूमतूं बर्बाद थींदियूं। इन मर्द जे अंदर जेको नूर आहे उहो नूर ज़ाहिर थींदो, यहूदियुनि जी हुकूमत ख़तम थींदी, उहे बर्बाद थींदा, क़यामत ताईं कलमु ऐं शरीयत हलंदो त इन मुहम्मद मुख़्तार जो हलंदो। सुभान अल्लाह। छो न हलंदो? जो सॼो आलम अल्लाह स्वीकारियो ई हिनजे लाइ हुयो कि पोइ साईं हिन में रड़नि जी कहिड़ी ॻाल्हि आहे? असां बाक़ी छाजे लाइ आहियूं? इन नौजवान खे ख़तम था करे छॾियूं, क़त्ल करे था छॾियूं, मारे था छॾियूं। इंशाअल्लाह असां हमेशह ग़ालिब हूंदासीं। हुननि आलिमनि चयो त न, तव्हांजे अबे ॾाॾे में बि ताक़त न आहे जो मुहम्मद जे नूर खे ख़तम करे सघो। ऐं अल्लाह क़ुरान में फरमायो आहे युरीदून लियुत्फ़िउ नूरल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। अल्लाह फरमायो यहूदी
मुशरिक काफर भले मोहम्मद करीम जी मुखालिफत कन, उनजे कलमे जी मुखालिफत कन, उनजे दीन जी मुखालिफत कन, उनजे शरीयत जी मुखालिफत कन। रब तो चवे मां रब तो ऐलान कया त क़यामत ताईं ज़मीन ते अर्श ते झंडो फरकंदो त मुहम्मदुर रसूलुल्लाह जो ई हूंदो, सुभान अल्लाह। उन महबूब जो नूर हूंदो। ऐं यहूदियो तव्हां में ताक़त ई न आहे, तव्हां खे ख़बर ई न आहे जो तव्हांजे नूर खे ख़त्म करे सघो। तव्हां जहिड़े के आशिक तॾहिं त चयो आहे न सुभान अल्लाह, ॾाढे जो त ॿुधायो हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। मिट गए मिटते हैं मिट जाएंगे आदा तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। ओ महबूब मोहम्मद करीम उनजे न नूर खे ख़त्म करे सघंदो, न उनजे पैगाम खे ख़त्म करे सघंदो, न उनजे मीलाद खे ख़त्म करे सघंदो, न उनजे चर्चे खे ख़त्म करे सघंदो। क़यामत ताईं कलमो हलंदो त मुहम्मदुर रसूलुल्लाह जो हलंदो। सुभान अल्लाह। अल्लाह उनखे मालिक बनायो आहे, जो सुभान अल्लाह। अदमत गण जो सुभान अल्लाह। जंहिंजो अक़ीदो आहे न मुहम्मद मालिक आहे, उहो अदमत गण जो सुभान अल्लाह। अल्लाह आमिना जे लाल खे बादशाह बणाए मोकिलियो आहे, अदमत गण जो सुभान अल्लाह। क़यामत ताईं अल्लाह ताला नबी आख़िर ज़मान खे ख़ातम नबीयीन बणाए मोकिलियो आहे। तॾहिं इमाम अहले सुन्नत लखहा मुर्दह दिलनि खे इश्क़े रसूल जे पाणीअ सां ज़िंदह करण वारी हस्ती आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम शाह अहमद रज़ा खान चओ सुभान अल्लाह। ओ फरमाए थो त सरवर कहूं के मालिको मौला कहूं तुझे, सरवर कहूं के मालिको मौला कहूं तुझे, बागे खलील का गुले ज़ेबा कहूं तुझे, मुजरिम हूं अपने अफ़्वों का सामा करूं शहा, यानी शफी रोज़े जज़ा का कहूं तुझे, यानी शफी रोज़े जज़ा का कहूं तुझे, सरवर कहूं के माल को मौला कहूं तुझे, बागे खलील का गुले ज़ेबा कहूं तुझे। तेरे तो वस्फ़ ऐबे तनाही से है परी। इमाम अहले सुन्नत जेको इल्म जो समुद्र हो, जेके मुहम्मदी इल्म मों हिकु ज़रो मिलियो हो, उनजे लफ़्ज़नि खे त को आलम ई सम्झंदो न। एथो तेरे वस्फ़े तनाही ऐबे तनाही से है बरी, हैरान हूं कि मेरे शाह क्या क्या कहूं तुझे, सरवर कहूं कि मालिको मौला कहूं तुझे, सरवर कहूं कि मालिको मौला कहूं तुझे। असां सुन्नी तॾहिं चवंदा आहियूं त ख़ालिक अल्लाह हुआ, मालिक मुहम्मद मुख्तार आया। लेकिन रज़ा ने ख़त्म जदों मां कंहिं मुस्तफ़ा जूं वस्फ़ूं बयान कया, मुस्तफ़ा जूं त वस्फ़ अणगण आहिनि, पर जदों त अहमद रज़ा बस हिन लफ़्ज़ ते ॻाल्हि ख़त्म थो करे, लेकिन रज़ा ने ख़त्म सुख़ुन इस पे कर दिया,
मखलूक का आका कहूँ तुझे, सरवर कहूँ के माल को मौला कहूँ तुझे, बागे खलील का गुले ज़ेबा कहूँ तुझे। व आखिर